भेजा मेरी भेजा मेरी। सोट जेसिते असां ॿई धुरियूं हिक ॿिए जे वेही साम्हूं ॻाल्हियूं न कंदासीं तेसी ताईं जाबर रूंडे वारा चाकर खान खे असां ख़िलाफ़ गुमराह कंदा रहंदा ऐं असांजे ख़िलाफ़ उनखे भड़काईंदा रहंदा। अगरि चाकर खान अचे न हुनखे साफ़ जवाबु ॾेई छॾियो, हाणे ओसी ताईं ॻाल्हियूं न आहिनि करणियूं, जेसी ताईं हू धुरियूं साम्हूं नथियूं अचनि। जेकॾहिं जहिड़ो करिणो आहे त पोइ जहिड़ो ई सही। हिन वक़्तु न ई असां चाकर खान जे ॻोठ में वेठल आहियूं, न ई असां चाकर खान जी जागीर में वेठल आहियूं जो हुन जूं एतिरियूं नाजाइज़ूं बर्दाश्त कयूं। हैदर ॻाल्हि इहा नाहे त को डूंगर खानी या जाबर वारनि खां असां ख़ौफ़ज़दा आहियूं। जेकॾहिं उहो पंहिंजा होश में आया वेंदा त छा कंदा? जहिड़ो कंदा न मञा त डूंगर खान रहिसा असां खां ताक़तवर आहे, असां मिसकिन आहियूं। मारे विझंदा न असांखे, पर ॿ टे मुड़ुस असां बि हुननि जा लेटाए विझंदासीं। ऐं पक ॼाण त इन में सवाइ तबाही खां ॿियो कुझु बि नाहे थियो। इहा हक़ीक़त इते जूं इते दफ़न थी वेंदी त डूंगर खान खे कंहिं मारियो ऐं उहो इल्ज़ाम असांजे मथां पको मुड़ियो हुई। इहो इल्ज़ाम त असां मथां लॻल आहे, जेकॾहिं ॿीहर लॻंदो त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? हा दा, जेकॾहिं असां चाकर खान जे अॻियां सचा सोन साबित थींदासीं न त पोइ असां ते इल्ज़ाम त हणंदो न। मुंहिंजा भाउ तव्हां त असुलु सम्झो ई कोन था त हिन वक़्तु मां कहिड़ी कैफ़ियत मां पियो थो गुज़रां। खणी जो चाकर खान मूं मथां डूंगर खान जे क़त्ल जो इल्ज़ाम अची आयो, पर इहा ख़बर मूंखे डूंगर खान जे क़त्ल खां पहिरियां ई पइजी वई हुई। मूंखे अॼु बि उहा राति यादि आहे, चङी तरह यादि आहे त जॾहिं डूंगर खान मूंखां वाइदो वरितो। सावड़ू ही जेको कुझु बि तोखे ॿुधायो आहे ये सभु जो सभु हक़ीक़तूं आहिनि। पर बाबा साईं, ये हक़ीक़त तव्हांखे नंढे साईं चाकर खान आहे रावल खान खे ॿुधाइण घुरिजनि। हू मुंहिंजा पुट आहिनि। जॾहिं ये हक़ीक़त उन्हनि जे साम्हूं खोलींदुसि त हू मूंखे ग़लति सम्झंदा ऐं हू मूंखे इहो ई चवंदा त हिन उमिरि में आख़िर शादी करण जी ज़रूरत ई कहिड़ी हुई। ऐं इहो तानो मां हरगिज़ बर्दाश्त न करे सघंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त असां ॿी पुटनि में जेको प्यारु आहे हू ख़तमु थी वेंदो। हू मूंखां नफ़रत करण लॻंदा। मां नथो चाहियां त हू मूंसां नफ़रत कनि, पर जॾहिं मां मरी वेंदुसि त इहे हक़ीक़तूं हुननि जे साम्हूं ज़रूरु ईंदियूं ऐं हुननि खे पोइ ख़बर पवंदी त मां केॾी मुश्किल वक़्त में गुज़ारे रहियो हुउसि। इन करे सावल तूं मुंहिंजे इन्हनि राज़नि खे संभाले रखजां। पर बाबा साईं, अवां जा ही राज़ ॾाढा घर आहिनि जिन खे मां संभाले नथो सघां, ऐं तव्हां सां थियल नाइंसाफ़ियूं बर्दाश्त नथो करे सघां। भले तव्हां वॾा साईं कुझु बि न कयो, पर हाणे मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। सावल, हे जेको कुझु बि तूं ॾिसी पियो इहो कुझु बि न आहे, ऐं मूंखे लॻे थो त तमामु जल्द मूंखे मारियो वेंदो ऐं मुंहिंजे मौत जो इल्ज़ाम तव्हांजे मथां लॻंदो। उन वक़्तु तव्हांखे सबर करणो पवंदो, छो त मुंहिंजा पुट ई कातिलनि सां मिलियल हूंदा ऐं तव्हांजी ज़बान ते को बि एतबार न कंदो। तेसिताईं तव्हांखे ख़ामोश रहणो पवंदो, जेसिताईं मुंहिंजा पुट तव्हांजे मथां
पूरो पूरो यकीन नथा कनि ऐं पोइ तव्हांखे इन्हनि राज़नि जे मथां पर्दो खणो पवंदो। अदा इहो राज़ तव्हां सॼी उमिरि असां खां लिकायो आहे, पर ही वक़्तु आहे चाकर खाने जे साम्हूं इहो राज़ ज़ाहिर कजो। न शानू चाकर खान हिन वक़्तु मुंहिंजे कंहिं बि सच खे सच मञण लाइ तयार ई न आहे। हू मुंहिंजे हर सच में कूड़ जी मिलावट थो महसूसु करे। शायदि अञा अहिड़ो वक़्तु नाहे आहे जो हिन राज़ खे ज़ाहिर कजां। सुर तव्हां छा था सम्झो तो चाकर खान खे ॻाल्हियुनि में मुतमिन करे ईंदो? हैदर हिकिड़ी ॻाल्हि मां तोखे ॾसे छॾियां त कूड़ो माण्हू हमेशह ॻाल्हियुनि में खुटी पवंदो आहे। ऐं जॾहिं चाकर खान मूंखां हक़ीक़तूं मालूम करे वापसि वरंदो त उहो लूंडे जाबर ऐं हसीना बेगम खां इन मुतलिक़ सवाल पुछंदो ऐं पोइ हू परेशान थी पंहिंजो साहु मुठ में कंदा ऐं वरी पोइ हिकु नए कूड़ जी तलाश कंदा। ऐं अगरि उन्हनि लाइ रोज़ नवां कूड़ ॻोल्हणु वॾो मसइलो पैदा थी। ऐं जेतिरा चकर चाकर खान हितां मूं वटां थी वापसि वेंदो हो ख़ौफ़ में वठिजी वेंदा ऐं हो ख़ौफ़ जो शिकार थियण खां पोइ का न का ग़लती ज़रूरु कंदा ऐं मूंखे सिर्फ़ु उन्हनि जी उनजी ग़लती करण जो ई इंतज़ारु। छोट ख़ुदा करे तव्हांजी सोच सच साबित थिए। जेकॾहिं न हू ॻाल्हियुनि में असांखे कूड़ो करे आहे त चाकर खान सॼो ॻोठु वठी असां मथां हमिलो कंदो। जेकॾहिं आया न असां मुंहुं ॾेई वठंदासीं, बसि सिर्फ़ु अदा जे इजाज़त जी ज़रूरत आहे। ख़ुदा कंदो त इहे कोन थी। चाकर खान बि नाहक नाइंसाफ़ी नथो करणु चाहे। बसि चाकर खान जो हिकिड़ो ई मतिलबु आहे त हू पंहिंजे लिकल दुश्मननि खे ज़ाहिर करे। हिन लाइ असांखे सब्र करिणो पवंदो। तॾहिं त चवंदो आहियां त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न आहिनि थींदा। अदा अदा तो छा कयो? मूंखे माफ़ कर मुंहिंजा भाउ। मां तुंहिंजे दुश्मन खे अञा ताईं ज़ाहिर न आहियां करे सघियो। दुश्मन खे ज़ाहिर न करे सघियो या तव्हां उन्हनि खे ॼाणी वाणी डर पिया ॾियो? मां तुंहिंजे दुश्मन खे डर ॾींदुसि? मां जंहिं ॾींहुं उहे मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर थी विया न उन्हनि खे मौत जो मज़ो चखाईंदुसि। अदा तूं उन्हनि खे सिर्फ़ु ॻोल्हे हथु कर। सज़ा उन्हनि खे सिर्फ़ु मां ॾींदुसि। मां हा अदा मां तुंहिंजे दुश्मन खे ॻोल्हे ज़ाहिर थो कयां। पर जॾहिं तूं सिहतियाब थी घर ईंदे न पाण ॿई गॾिजी उन्हनि खे सज़ा ॾींदासीं। गॾिजी सज़ा ॾींदासीं। वे बच्चा वे बच्चा खैर त आहे? हिते त केर बि नाहे। कंहिंसां पियो ॻाल्हाई? कुझु न मां सां बसि पंहिंजे पाण सां थो ॻाल्हायां। अलाए छो बाबा साईं जे वञण खां पोइ मां कमज़ोर पे अची वियो आहियां। एतिरो कमज़ोर जो अञा ताईं मां पंहिंजे भाउ जे दुश्मननि खे हथीको करे न आहियां सघियो। तूं कमज़ोर न ही पुट, पर तूं पंहिंजो पाण खे कमज़ोर करी पियो। हाय हाय मां माउ पंहिंजे बचे तां हर हर सदको थियां। तोखे परेशानीअ में ॾिसी मुंहिंजो त हाउ रथो थो वञे। बच्चा मां जो तोसां गॾु आहियां। अञा बि तूं पंहिंजो पाण खे कमज़ोर तो सम्झी। जेकॾहिं बाबा साईं ज़िंदा हुजे हा
अदा जा दुश्मन हिन वक़्त ताईं लिकी न सघारा। छा तव्हां सांवल वारनि खे बची रावल जो दुश्मन कोन था सम्झो? जॾहिं त मां तव्हांखे हर हर पूरी हक़ीक़त ॿुधाए चुकी आहियां। काश इहा हक़ीक़त हुजे हा, पर तव्हां जंहिं तरफ़ मूंखे शक जो इशारो ॾिनो आहे न, उते त मूंखे धुंधला निशान बि नज़र नथा अचनि। जेकॾहिं तव्हांजो उन मथां शक हटी वियो आहे बचा, त कंहिं तरफ़ तव्हांजो शक आहे? अमा साईं, उते मूं शक ख़तमु करण जी ॻाल्हि नाहे कई। अञा जांच हले पई, पर अलाए चुङे महसूस थो थिए त असांजा दुश्मन असांजी बगल में आहे, असांजे घर जे आसे पासे आहिनि, जेके ख़ुशि क़ौमता फैंदा था वठनि। बाबा चांहि तयार आहे, अदा वारनि खे उथार। अम्मा अदा वाराम कनि जहिड़ा कोन्हनि, सची राति उड़नि था। हाणे हिननि जो थड़ी माल आहे, मूंखे चाली मां पी। और रुलण जी ॻाल्हि रुला नथो करे सघीं, मां त घर में हूंदो बाक़ी अधो सिकू ओ पाण ॼाणे घर हूंदो ई कोन अथई, ख़बर अथई। करे वठो बाबा, गिला करे। बलू गिला कोन तो करई, सच तो चवे पियो। सॼी राति तो घिटिन में रुलंदो वते, सवेर अची सुम्ही पए त उथी बि त सघे न सुबुह जो। अम्मा छॾ द सिकूअ खे, सुतो पियो हुजे। अम्मा जे चांहि पीजी वई न, हिन भागो दहूं कंदो, सॼो आसमान सिर ते ॻणंदो। बाबा मां अदा लाइ नेरन रखे थी छॾियां। इहा भला मूं ते महिरबानी कजांइ, रखे छॾ जेसि ताईं मां भला निंड जा ॿ टे सोपा करे वठां। नेरन रखण जी का ज़रूरत न आहे, उथी तो त ॾेसि, न त बुख ते पियो हुजे। पियो आ सॼो ॾींहुं थोरनि वांगुरु। अम्मा छॾियो अदा सिकूअ खे, सुतो पियो हुजे। मूंखे ख़बर आहे मां मुंहिंजी, मूंखे ख़बर आहे। मूंखे इन घर में केरु बि आराम करणु कोन ॾींदो। मुंहिंजो बचो रावल ख़ुदा कंदो त मुंहिंजो बचो रावल ठीक थी पाण खरीदो ऐं पंहिंजा दुश्मन पाण अचे ज़ाहिर कंदो। काश अमा साईं, काश अदो सेहतियाब थी घर मोटी अचे, पर अदो रावल त कोमा में हलियो वियो। छा मुंहिंजो बचो रावल? हाय हे मूंखे त चक्कर था अचे, कोमा में हली वियो। अल्लाह साईं। हा अमा साईं, डॉक्टर चवनि था त जेकॾहिं होश में आयो त हिकु ॿिनि ॾींहंनि में बि अची सघे थो, 2 साल बि लॻी सघनि था। ऐं डॉक्टर जो इहो बि चवणु त ईअं बि थी सघे थो त हुनजी बाक़ी ज़िंदगी इन ई मौत जे बिस्तर ते गुज़री वञे। अमा साईं, हाणे तूं सोच, थोरो सोच त मां उन्हनि खे छॾींदुसि जिन मुंहिंजे सिकील ते भाउ जो इहो हाल कयो आहे। जंहिं ॾींहुं अदा रावल जा दुश्मन ज़ाहिर थिया, उन्हनि खे मां मारींदुसि कोन, बल्कि हुननि जो टंगो गोॾनि ताईं कटींदुसि, हुननि जो ॿाहूं धुन ताईं कटींदुसि, ऐं हुननि जी ज़बान काकड़े मां कढी ॻीचीअ सां वेड़े छॾींदुसि। पोइ उन्हनि खे लूलो
लंगड़ो ऐं कूगो बणाए पंहिंजे घर जे तहखाने में उछलींदुसि ऐं रोज़ रोज़ वञी उन्हनि खे उन अज़ाब में ॾिसी पंहिंजे दिलि खे मुतमइन कंदुसि ऐं अदा खे वञी चवंदुसि अदा जंहिं तुंहिंजो इहो हाल कयो आहे उन्हनि जी हालत मूं उन खां बि बदतर करे छॾी आहे बदतर। जाबिर ख़तरो वधी वियो आहे इन जे करे मां तोखे हिते घुरायो आहे। तो त चयो त डूंगर खान मां फ़िलहाल को बि ख़तरो न आहे। डूंगर ख़ान सम्झी वियो आहे त उनखे हर राति खाधे में नशो ॾिनो थो वञे ऐं उनखे इहा बि पक थी वई आहे त उनखे हर राति खाधे में मां नशो ॾींदी आहियां ऐं कंहिंसां मिलंदी आहियां। पोइ त वॾो मसइलो थी वियो। जाबिर जेतिरो मूंखे अंदाज़ो आहे त डूंगर ख़ान पहिरियां तोखे माराईंदो पोइ वरी मूंखे। पोइ छा करणु खपे? पोइ डूंगर खे ख़तमु कर। तकिड़ो डूंगर खान खे मारींदासीं न ज़िंदा तूं रहंदीअ न वरी ज़िंदा मां रहंदुसि। जाबिर ॾिस न हिते चाकर ख़ान आहे न वरी रावल ख़ान। डूंगर ख़ान खे मारे न जो इल्ज़ाम सांवल जे मथां आणंदासीं पोइ सॼो ॻोठ तोसां गॾु हूंदो ऐं सांवल खे डूंगर ख़ान जे खून में ॿधी चाकर ख़ान खे फ़ोन करे टुकराईंदासीं। पोइ इन कम में मां तोसां गॾु हूंदसि पूरो पूरो साथ ॾींदसि तुंहिंजो। चाकर ख़ान जी सज़ा ॿुधी मुंहिंजे त लॻंदो साह ई सुकी वियो। उन्हनि सां थींदो जीअं इहो इल्ज़ाम खुली मुंहिंजे मथां लॻे थो इहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां साबित थींदो। अलाह साईं ख़ैर कजांइ। छोरा कम जी हिम्मत कयो वींदो त मुश्किल पर जॾहिं मरो त पोइ ख़बर पवंदी। हाय हाय यार छा त बीगा छा त जवानी छा त वरी ख़िदमतूं हुयो। हाय हाय उहे सॾी नथा विसरनि छोरा नथा विसरनि। जॾहिं न मुंहिंजी अॻी ज़ाल मरिया त दादुली जहिड़ी हूंदी न अहिड़ी त ख़िदमत कंदी हुई यार अहिड़ी त ख़िदमत कंदी हुई। बसि मां ॾींहं राति अलाह पाक खे पुठो माॾायां त ख़ुदा कंदो त या माई दोज़ख में को आला मुक़ाम में मुंतख़िब थिए। मुआ अञा मां जेरी आहियां हाँ त मुंग डरींदीसे मुंग मुझे दोज़ख वञण जा न ख़बर सां छॾे ॾे। हिकु मुंहिंजो यारो हुयो सो हुयो हाणे न कबो को दिलि भर ॿियो। हाय हाय वाक़ई से मुंहिंजी असली ज़ाल आई जे साम्हूं लाऊं लधियूं परणो कयुमि उहा त सियाणी थी वई मरियाद। बाक़ी जेका हींअर जेका मुंहिंजी ज़ाल आहे न उहा त ॻोर पट भला आहे ज़ाल त आहे ई कान जे साम्हूं थियो वास्तो ई कोन्हे। छोरा ॾिसो था कीअं तव्हांजी माउ खे ॿोर पट भला वेठो थो चए अञा तव्हां चुप करे वेठो आहो ज़ोर पिया था ॾिस मूं ते चढ़ी घुटाड़ी मारियोसि न था। मां त चवां थी ओसी ताणी हथ न कटिजोसि जेसीं ताणी मूं फतकी दम न ॾे। अम्मा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त भॼी ही तुंहिंजो पुटु अॼु तुंहिंजी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कंदो ज़रूरु। पैसनि ठाहिण वारी मिशन पे थो ख़राब करे आउट ऑफ ऑर्डर कंदे जा। वाके बाबा तूं पैसनि ठाहिण वारी मशीन आहीं तॾहिं त तुंहिंजी ख़िदमत कयूं था। अड़े छोरा
जेकॾहिं वाकई मां ठोए हुई सुञूं ताक हुजां ऐं किथां पैसे जी उमेद बि न हुजे हा त पोइ छा तव्हां मुंहिंजी ख़िदमत न कयो हा? बाबा पोइ की शहर जे चौंक ते तोखे पिनण लाइ छॾे चवां ईअं तोखे ज़ोर न ॾियो आहे न वरी तुंहिंजी ख़िदमत कयूं आहे। चरे मुंहिंजा कपिड़ा बपड़ा इस्त्री करे रखिया अथई या न त मां वेझी सिझी ऐं कमकार सां निकिरां। हा बाबा हा, तुंहिंजा सभई कपिड़ा इस्त्री थिया पिया आहिनि। अड़े चरा त पोइ थो ॿई ॼणा साबुण बि रखो, तेल फुलेल बि रखो ऐं पाणीअ जो दॿो बि भरे रखो त जीअं मां वेझी सिझी ॿाहिरि निकिरां ऐं माण्हू मूंखे ॾिसी चवंदा वाकई रईस रूंडो ख़ान पियो थो वञे, रईस रूंडो ख़ान। हो लोग केतिरो बि मेकअप छो न करे पर उहो हरण कोन थींदो। वधीक धोयल नहीं साईं। अम्मा ख़बर नथी पए त सोट चाकर खान खे हक़ीक़त छो नथो ॿुधाए। अलाए कहिड़ा राज़ आहिनि सोट वटि जेको अञा कतराए पियो। सावल हिन घर जो वॾो आहे, जेको बहितर सम्झंदो उहो ई कंदो न। हर वक़्तु चाकर खान जा हथियार असां मथां सिधा आहिनि, उन में असांजी कहिड़ी भलाई आहे जो सोट अञा ख़ामोश आहे। पहिरें ॾींहुं चाकर खान जा होश फता हुया, अचरी शर्ती सां सभिनी खे उता कॾहिं ॿधी छॾी। एतिरे हद ताईं बि कावर हुनजी सामल ई ख़तमु कई आहे। अॻिते बि पाणे ई मुंहुं ॾींदुसि, तंहिं करे एतिरे जज़्बात सड़ण जी का ज़रूरत न आहे। मट करे वे पाणे सोट करे वठंदो सभु कुझु। अम्मा मां जज़्बाती कोन पियो थियां, बसि मूंखे इहो ख़ौफ़ आहे त किथे सोट जी ख़ामोशी असां सभिनी खे न माराए थिए। मालिक सां सणाई कंदी, अलाह कंदड़ वक़्तु ईंदे ई कोन। चाची सावल चाहे थो त चाकर खान जे साम्हूं सभई हक़ीक़तूं ज़ाहिर कयूं वञनि, जीअं लुंगर खान जे खून जो इल्ज़ाम असांजे मथां ख़तमु थी वञे ऐं असां पंहिंजे ॻोठ हली हलूं। भाॼाई इहे इल्ज़ाम बि त तॾहिं ख़तमु थींदो न जॾहिं सोट चाकर खान खे हिन शैतान जाबर जो असुलु चहिरो ॾेखारींदो, तॾहिं ख़बर पवंदी न। उन वक़्तु तव्हां बि त उते हूंदा हुयव न, त पोइ अदा छा ॻाल्हाईंदो आहे चाकर खान सां? जॾहिं चाकर खान आयो आहे न त सोट असांखे उताक में वेहण ई कोन ॾींदो आहे ऐं हुन सां पाण अकेले में वेही ॻाल्हियूं कंदो आहे। जेको थींदो बहितर थींदो, उन जे लाइ तव्हां परेशान न थियो अदा। सावल ॾिसंदो जॾहिं चाकर खान हुन जे मथां पूरो पूरो भरोसो कयो आहे न, उन जे साम्हूं सभई हक़ीक़तूं ज़ाहिर करे छॾींदो। हाणे तूं हिते बीठो छा थो करी? हल त माई न वरी घरां भॼी वञे। अदा या काॾे बि कोन हूंदी, हिते ई हूंदी। आस्ते ॻाल्हि आस्ते, ॿुधी न वठे भाॼाए, विझी न कनल में हथ। फियदा ॿीहर ग़लती कोन थींदी। हाणे हल। सभाई ओ सभाई जी पानी दे प्यार रे। सभाई अॼु त सफ़ारी टजराणी गई पई। सभाई अॼु मां वेंदुसि शहर, रेस चाकर खान जो कलर खण। जेको कमकार अथई त ॿुधा त ओॾा कयो अचा। ॿियो कमु न आहे, पर तूं वञी तो शहर ॾे त पंहिंजी चाचीअ खे न्यापो ॾेई वञे त पारस खे हेॾां मोकिले। मूंखां त कमु मसइल थिए ई नथो। कासिम जे चए ते माई मलूका कनी न आहे ॾींदी। तूं वेंदेसि त थोरो ख़्यालु थींदुसि। जहिड़ी तुंहिंजी हालत ॾिसां थो न, तूं बि बरे वतल थी वई। कमु तोखां पुॼे कोन थो। चाची खां इजाज़त वठां, कासिम जी शादी कराए अचां त तुंहिंजी जान छुटी पए। इन भुल में तूं न रह त तूं वेंदे ऐं मलूका रिश्तो ॾींदई। तूं छा थी सम्झी? चाची या चाचो मूंखे जवाबु ॾींदा? सभाई पहिरीं त असीं सुञा कुझु बि कोन हो। हिमल अलाह जो गंजा असां खां वधीक ॿियो केरु रिश्तो वठंदो जहिड़ो? तुंहिंजो चाचो ऐं तुंहिंजा सोट तो अॻियां पुछी न आहिनि सघंदा,
पर तुंहिंजी चाची उन जे अॻियां जुतियूं घसाए छॾ पर कोन मञींदे। जे इहा ॻाल्हि आहे त तोखे मां इहो रिश्तो ॾींहं ॿिनि में पको कराए थो ॾियां, पोइ त बसि न। इहो ज़ोर भले तूं पंहिंजी चाचीअ ते लाए जा, पर हींअर छोकिरी पारस खे मोकिलिजा। ठीकु आहे ठीकु आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।